सबसे पहले पाकिस्तान का एक ऐसा खूबसूरत नाम जो आजकल बहुत ही जाना जाता है और डिस्कस किया जाता है, जिसका नाम है अली गुल मला उर्फ भले। मैं चाहूंगा अली गुल मला स्टेज पे आए। भले बाबा भले, एंजॉय, सलामत रहे जी, खुश हो जो, सलामत रहे। हमारी जितनी भी बहनें आई हैं, भाई हमारे जो आए हैं, ये हमारा समझो कि ईद का दिन है सबके लिए। जो भी सिंध में रहते हैं हम उनको अपना भाई समझते हैं, जो भी ज़बान बोलते हैं वो सब हमारे भाई हैं, हमारे जिगर का टुकड़ा है। एक ताली हो जाए भाई भले। अच्छा अली गुल, वैसे तो आप बहुत सारे शोज़ करते हैं, अपने कॉमेडी शोज़ करते हैं, प्रोग्राम्स में जाते हैं, लेकिन ये जो कल्चरल शो जब आप करते हो तो आपके चेहरे में एक अजीब किस्म की खुशी नज़र आती है, ये क्या राज है? यकीन करें, जब से ये कल्चरल डे शुरू हुआ है और अल्लाह ने हम जो कलाकार हैं उनको भी बड़ी इज़्ज़तें दी हैं, पूरी दुनिया में प्रोग्राम होते हैं। तो कल आपका भाई एमिरेट्स से दुबई जा रहा है भले। अच्छा अली गुल मला भी जीअं आम माण्हू न के आर्टिस्ट ॻाइण ते बि अचनि था, त अली गुल मला बि हिकिड़ो गानो तयारु कयो आहे, हिकिड़ो गानो ॻायो आहे, त एॾो भला ॻाइण जी कहिड़ी वजह महसूस थी? वजह इहा आहे जो हर माण्हू दिलो दिल में गुनगुनाईंदो आहे, ॻाईंदो आहे। उहो माण्हू जेकॾहिं वाशरूम में हूंदो त बि गुनगुनाईंदो आहे। औरत जेकॾहिं थां धोई थी, ॿुहारी ॾिए थी, उहा गुनगुनाईंदी आहे। मतिलबु गुनगुनाइण सभ खे ईंदो आहे, पर ख़ुशी जॾहिं हूंदी आहे त मां चाहींदो आहियां त मां पंहिंजे ई गाने ते नचां ऐं उन में ख़ुशीअ जो इज़हार कयां फुल टाइम। इन जे लाइ मां अॼु कोशिशि कई, जिते असां कल्चर खाधा पचंदा आहिनि, जिते सुठी सुठी डिशिज़ हूंदी आहे, जीअं मच्छी हूंदी आहे, साग हूंदी आहे, उते गोगड़ुनि जी भाॼी मां जो थोरी विझां। ऐं जीअं असांजो हीउ सॉन्ग ठहियो आहे, यकीन कयो असां त सिंधी मीडिया में 20 सालनि खां कमु कयूं पिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया में, पर अहिड़ो सॉन्ग एॾो ज़बरदस्त क्वालिटी वारो ऐं एतिरा फ़नकार मां पहिरियों दफ़ो ॾिठो आहे। ऐं इन जे लाइ ताड़ियूं, जेको असां 5 मिंटनि खां पोइ इंशाल्लाह तव्हांजे साम्हूं इहो रिलीज़ थींदो। अच्छा अली गुल जो जॾहिं बि ज़िक्र थींदो आहे त असांखे सोराब सूमरे जी बि कमी महसूसु थींदी आहे, ऐं अॼु सोराब सूमरो बि असां सां गॾु मौजूदु आहे। मां चाहींदुसि त सोराब सूमरो बि स्टेज ते अचे ऐं असां सोराब सूमरो खां बि पुछूं त उहो कल्चर कीअं सेलिब्रेट कंदो आहे, उहो कल्चर जा माशाल्लाह माशाल्लाह। अॼु त जिगर जलाल जो पुटु थी आयो आहे, बाक़ाइदे स्टाइल में आयो माशाल्लाह। सर विच ते बिहो त जीअं तव्हांखे महक ॾियण में सवलाई थिए। ॾाढो ॾुखियो माण्हू आहे, वॾा पता हणंदो आहे कर जा। अच्छा सोराब, सभ खां पहिरियां त तव्हांखे ही कल्चर डे मुबारक हुजे। जिथे जिथे बि तव्हां ॾिसो था, ॿुधो था ऐं असांजो आवाज़ु वञे थो, या असां जंहिंखे जंहिंखे ॾिसूं था, जिथे बि दुनिया में सिंधी रहनि था, त उहे हिन ॾींहं खे काफ़ी सालनि खां वठी ॾाढो बहितर तरीक़े सां मल्हाइनि पिया। जी जी बिल्कुलु। सोराब सूमरो बि ॾाढो अॼु ख़ूबसूरत तयारु थी आयो आहे। जी बिल्कुलु, इहो असांजा धरती टीवी जा जेके मेकअप आर्टिस्ट आहिनि उन्हनि जो कमाल आहे। ऐं अॼु असां तमामु घणी ख़ुशी महसूसु थी रही आहे। हर साल जेको असां हीउ सकाफ़त जो ॾियारो मल्हाईंदा आहियूं, इहो असल में असां पैगाम ॾींदा आहियूं पूरी दुनिया खे। जीअं धरती टीवी जो स्लोगन बि आहे सहप ऐं रवादारी। सहप ऐं रवादारी जेका असां सिंधियुनि में आहे, उहा मुंहिंजे ख़्याल में ॿी कंहिं क़ौम में मूंखे नज़र नथी अचे। छो जो असां सिंध में रही करे बग़ैर कंहिं रंग नसल जे मतभेद जे, बग़ैर कंहिं ॿोलीअ जे फ़र्क़ जे असां गॾिजी मल्हाईंदा आहियूं। हिन ॾिहाड़े ते, सिंध जे सकाफ़त जे ॾिहाड़े ते असां सां गॾु उर्दू स्पीकिंग बि हूंदा आहिनि, असां सां गॾु पठान बि हूंदा आहिनि, पख्तूनख्वा, असां सां पंजाबी बि हूंदा आहिनि, असां सां बलोच बि हूंदा आहिनि। सो गॾिजी सभई मिली करे, मां गुज़िरियल साल असां हिते न हुयासीं, दुबई हुयासीं शो ते, त असां जॾहिं लाइव ॾिसूं पिया वेठा, एॾी ख़ुशी पई थिए। ऐं दुबई में बि जॾहिं असां हुते सकाफ़ती ॾियारो मल्हाईंदा आहियूं, जीअं हाणे अली गुल पहिरीं तारीख़ ते उते प्रोग्राम करणु वञे पियो, सो उते बि असां अरब ॾिठासीं, दुबई जा अरब जेके असांजे सिंधी सकाफ़त सां एतिरो प्यारु कनि था, जो उन्हनि जो 2 डिसंबर ते क़ौमी ॾिहाड़ो हूंदो आहे UAE जे मुतहद थियण जो, त उन्हनि बि असांजो ॾिहाड़ो, इहो सकाफ़त जो ॾिहाड़ो पंहिंजे ॾिहाड़े सां मिलाए छॾियो आहे ऐं उहे गॾिजी असां सां ख़ुशियूं मल्हाईंदा आहिनि। त इहा हूंदी आहे असल में सहप ऐं रवादारी। सो तमामु ज़बरदस्त अॼु वॾी ख़ुशी थी आहे जो GM जमाली साहब जेके असांजा MD आहिनि, उहे बि ज़िंदा हालत में पाण हिते मौजूदु आहिनि। त तक़रीबन उन्हनि खे घटि ॾिठो आहे प्रोग्रामनि में वेंदे मां, पर ॾिसो त हिते बग़ैर कंहिं फ़र्क़ जे, रंग नसल जे, MD खां वठी असांजे कैमरामैन जेके दोस्त बीठा आहिनि, या मेकअप आर्टिस्ट आहिनि, सभु हिते गॾु आहिनि।
GM जमाली साहब असांजा CEO आहिनि, CEO आहिनि। MD न आहिनि। अच्छा CEO आहिनि। ॿी ॻाल्हि इहा, अलाए पहिरियां त MD हुयो हिकिड़ो ॿियो। अच्छा अॼु जो ही जेको मंडल मचाइण वारो बि GM साहब ई आहिनि। जी जी। ऐं हिन वक़्तु मां चाहींदुसि त उहो टाइम थी वियो आहे त असां पंहिंजे उन गाने खे लॉन्च कयूं। सो इन जे करे असां जी। तव्हां सभिनी जी भरपूर ताड़ियुनि में ही मेलो मचाइण वारो तव्हांखे ॿुधाईंदा हलूं मोज़िज़ ख़वातीन हज़रात, ज़ुहैब ज़रदारी साहब हिते मौजूदु आहिनि। न्यूज़ में ॿिनि टिनि ॾींहंनि खां हलनि पिया इहो टीज़र। त हीउ जेको गीत ठहियो आहे, सिंध जा तक़रीबन जेके बि क्रीम असांजा सिंगर्स आहिनि उहे तव्हांखे हिन में नज़र ईंदा। ऐं तमामु ज़बरदस्त हिन जी जेका सिनेमा फोटोग्राफी बि थियल आहे, हर शहर में वञी करे सिंध जे। ऐं हिन जो जेको म्यूज़िक कंपोज़ कयो आहे ZA शानी साहब, जेके पाण बि हिते मौजूदु आहिनि। मां चाहींदुमि त भरपूर ताड़ियूं थी वञनि उन्हनि जे लाइ।